الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد، فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أم حسبت أن أصحاب الكهف والرقيم كانوا من آياتنا عجبا إذ أوى الفتية إلى الكهف فقالوا ربنا آتنا من لدنك رحمة وهيئ لنا من أمرنا رشدا. فضربنا على آذانهم في الكهف سنين عددا ثم بعثناهم لنعلم أي الحزبين أحصى لما لبثوا أمدا. صدق الله العلي العظيم. उन्हीं की महफिल सजा रहा हूँ, चिराग मेरा है रात उनकी। उन्हीं की महफिल सजा रहा हूँ, चिराग मेरा है रात उनकी। उन्हीं की मतलब की कह रहा हूँ, ज़ुबान मेरी है बात इनकी। दरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी वअला आलिहि व बारिक वसल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अब आइए दरवाज़ो खोले छॾियो यार, नथा खोलनि छा दरवाज़ा, वो भी दरवाज़ो खोले छॾियो एॾी दो। ऐं उन क़यामत जे ॾींहुं अव्हां खे अमाल जो बदिलो नज़र ईंदो। अॻिते उन बदिले जो तज़किरो ऐं क़यामत जी उहा हालत जो मरी वञण खां पोइ ॿीहर उथणु, उन जे लाइ दुनिया में बि हिकिड़ो मिसाल अल्लाह ताला असहाब कहफ जो पेश फरमायो। 309 साल नौजवान ये निंड पिया हा, 309 साल उन खां पोइ उथिया। इहो बि उहो मंज़र आहे जीअं इंसान क़ब्रनि खां उथंदो। ऐं दुनिया जे अंदरि तकलीफ़ूं मोमिन खे बि ॾींदो आहे
ऐं गुनहगार फासिक काफ़िर खे बि ॾींदो आहे। ईअं न आहे त छड़ो मोमिन बीमार थींदो आहे, मोमिन ते तकलीफ़ ईंदी आहे, काफ़िरनि ते न ईंदी आहे। दुनिया में उन जो मिसाल ईअं आहे जीअं फसल फुटंदो आहे त उन सां दाणनि सां गॾु गाहु बि त हाणे कणक जो दाणो फुटियो, उन सां गॾु तीलो बि निकितो। उहो तीलो तुंहिंजी ख़ुराक न आहे, असल तुंहिंजी ख़ुराक दाणो आहे, उहो त बोह बणिबो। बोह ऐं दाणो गॾु निकिरंदो। दुनिया में इहे ॿई शयूं ख़ुशी ऐं ग़म सभ जे लाइ गॾु निकिरंदो। मोमिन जे लाइ बि ख़ुशी ऐं ग़म गॾु निकिरंदो, काफ़िर जे लाइ बि ख़ुशी ऐं ग़म गॾु निकिरंदो, पर नतीजे में थोरो फ़र्क़ु आहे। इहो जेकॾहिं सम्झी वेंदव त पोइ मोमिन जो ईमान वधी वेंदो। उन जे लाइ मां ॿ मिसाल ज़हन में ठाहे रखिया आहिनि, सम्झण में आसान। त खंजर बि ॿ आहिनि, पिंजरा बि ॿ आहिनि। हिकिड़ो खंजर दुश्मन जे हथ में आहे, चए थो हितां लंघे त मां पेट फाड़ियांसि, मारियांसि। ॿियो खंजर दोस्त जे हथ में आहे, डॉक्टर जे हथ में आहे, डॉक्टर मरीज़ जो दोस्त आहे, उहो बि पेट फाड़ींदो आहे। पर ॿिन्ही जो नतीजे में फ़र्क़ु आहे। पेट ॿाहिरां त ॿई पेट था फाड़नि, पर ॿिन्ही जे नतीजे में वॾो फ़र्क़ु आहे। दुश्मन जेको पेट फाड़े थो, हिते बि तकलीफ़ ॾियणु चाहे थो ऐं बर्बाद करणु चाहे थो पंहिंजे दुश्मन खे। डॉक्टर जेको पेट फाड़े थो, उनखे वधीक बहितरीअ ॾे वठी वञण जे लाइ त हे बीमार आहे, हिन खे सिहतमंद बनाए। ॿाहिरों त ॿई पेट था फाड़नि, माण्हू नथा सम्झी सघनि। इहा ॻाल्हि अलाह ताला क़ुर शरीफ़ में गहरे मुताले सां सम्झाई आहे त मोमिन मुंहिंजो दोस्त आहे। अल्लाहु वलियुल लज़ीन आमनू, अल्लाह दोस्त आहे ईमान वारनि जो। मोमिननि खे जेको खंजर हणे थो, उहो छाजे लाइ? त इन जा मर्तबा वधायां, इन खे जन्नत में आली मक़ाम ॾियां। इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब। असां मोमिननि खे बग़ैर हिसाब जे, सब्र जे करे, तकलीफ़ जे करे, बग़ैर हिसाब जे हिन खे दर्जा ॾींदासीं। इन सां असांजी महिरबानी वारो मामिलो आहे। तकलीफ़ बि ॾिनी अथसेसि त डॉक्टर वांगुरु हिन खे सिहतमंद बनाइणो आहे, जन्नत जो वधीक लाइक़ु बनाइणो। काफ़िर खे जेको रब साईं खंजर हणे थो, ॾुखनि ऐं तकलीफ़नि जो, हिते बि ज़लील थो करेसि, क़बर में बि ख़्वार थींदो, माशर में बि ॾुख में पवंदो, नेठि जहन्नम जे अज़ाब जे हवाले थींदो। इन जो ॾुख जो कोई मदावो नाहे। इन अल्लाह जो इनकार कयो, हिन रस्तो ई ॿियो इख़्तियार कयो, त इन जी मुसीबत मोमिन जी मुसीबत में वॾो फ़र्क़ु आहे। ऐं नेमतूं बि ॿिन्ही खे ॾींदो आहे दुनिया में। मोमिन खे बि बंगलो मिलियो, कार मिली, गाॾी मिली, ज़मीन मिली, नौकरी मिली, काफ़िर खे बि मिलंदियूं। उनखे बि इहे नेमतनि सां नवाज़ींदो।
पर ॿिन्हीअ जे नतीजे में फ़र्क़ु आहे, वो समझो, ज़हन में रखो। वो कहिड़ो? ॿ पिंजरा आहिनि, हिकिड़ो कूए फासाइण जो पिंजरो, ॿियो तितिर फासाए रखण जो पिंजरो। ॿिन्हीअ में फ़र्क़ु आहे। ॿिन्हीअ में नेमतूं वेंदियूं आहिनि। तितिर वारे पिंजरे में भी खुराक वेंदी, नेमतूं वेंदियूं। कूए वारे पिंजरे में भी नेमतूं वेंदियूं। पर कूए खे जेके नेमतूं ॾे थो पियो त मोहलत ॾियोसि, हाली खाए चङी तरह फासे त पोइ वठूंसि। उनखे फासाइण जे लाइ क़ुरान शरीफ़ में इहा ॻाल्हि वाज़े कई, इन्नमा नुमली लहुम लियज़दादू इस्मा। अरब साईं फरमायो, असां मोहलत ॾियूं था काफ़िर खे त गुनाह में वधे। हल फास चङी तरह, तो एॾे रुख रखियो आहे, हल एॾे, चए तो बंगलो, चए बंगलो इहो तुंहिंजी तबाही आहे, ही पैसा, चए ये तबाही थी, चए नज़रे त कुझु कोन थो, कूए खे फासण माल त कुझु न नज़र ईंदो, ख़बर त पोइ पवंदी जॾहिं चङी तरह फाथो। ॻाल्हि सम्झो थोरी तवजो सां। तितिर में जेका, तितिर ऐं तोते जे पिंजरे में जेका नेमत वेंदी आहे, उन नेमत जो शान ॿियो आहे। मालिक चए थो त इनखे ख़ुशि रखां, इन पिंजरे में ख़ुशि रखां। अल्लाह ताला फरमा, मोमिन खे जेका नेमत ॾियूं था, इन धरतीअ ते बि ख़ुशि रखणु चाहियूंसि था, क़बर में भी ख़ुशि रखंदासीं, महशर में भी ख़ुशि रखंदासीं, क़यामत में ख़ुदि रब